2024 साल जो पहिरों ॾियारो आहे, वॾो ॾियारो आहे, शुरूआत आहे। सॼो साल ख़ैर सां समूरनि सॼे अवाम जो गुज़रंदो, अलाह साईं जे बरकतुनि सां सॼे मुल्क ॾे ख़ैर ख़ैरत हूंदी। 2023 जो साल घणियूं उन में तमामु वॾा मामला साम्हूं आया, पर 2023 में असांजो साथी हिकु कलमधणी बेबाक सहाफ़ी लिखारी शहीद जान मोहम्मद महर खे क़तल कयो वियो। अॼु फर्स्ट डे आहे 2024 जो, 1 जनवरी आहे। असां उहो ॾियारो 13 अगस्त 2023 जो ॾियारो राति जा 9:15 सखर विच शहर SSP ऑफिस, मेयर ऑफिस, ॿियूं मुख़्तलिफ़ ऑफिसूं विच शहर सखर हिकु कातिल रहज़न आया, दहशतगर्द आया, जंहिं हिकु कलमधणीअ खे, हिकु आवाज़ खे, हिकु सिंध जे आवाज़ खे क़तल करे छॾियो, आवाज़ दॿाइण जी कोशिशि कई। उहो ॾियारो जॾहिं असांखे ख़बर पई उन ॾियारे त शहीद जान मोहम्मद महर ते, हिकु असांजे सचे सहाफ़ीअ ते, हिकु वॾे लिखारीअ ते सखर विच शहर में जान मोहम्मद ते हमिलो कयो वियो आहे, उन टाइम असां समूरो इदारो, समूरो सिंध वासी छिरकिजी विया हुआसीं। यकीन न पियो आयो त हीउ को हमिलो थियो आहे। छो हमिलो थियो आहे? हू त हिकु हक़ सच ॻाल्हाईंदड़ हो, हू अवाम जो आवाज़ हो, उन ते हमिलो कंहिं कयो आहे। कुझु ई वक़्त खां पोइ वरी इहा ख़बर साम्हूं आई त हू शहीद थी वियो आहे। उन ते बि कंहिंखे बि हिते यकीन न पियो आयो त शहीद जान मोहम्मद, असांजो प्यारो जान मोहम्मद असांखां विछड़ी वियो आहे। उहो ॾियारो अॼु पहिरीं नओं साल शुरू थियो आहे। हेतिरे टाइम गुज़रण जे बावजूदि सॼी सिंध सरापा एहतिजाज रही, सॼो मुल्क सरापा एहतिजाज रहियो। इस्लामाबाद हुजे, कराची हुजे, लाहौर हुजे, हैदराबाद, सखर, समूरा सहाफ़ी, समूरनि सहाफ़ियुनि जूं समूरियूं तंज़ीमूं सभु सरापा एहतिजाज रहिया त जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार कयो। मुख़्तलिफ़ टीमूं जोड़ियूं वियूं, मुख़्तलिफ़ स्क्वाड जोड़िया विया, टीम्स उते पहुतियूं, मुख़्तलिफ़ इंक्वायरियूं थियूं, घरू वज़ीर, इन खां अॻूणी हुकूमत चूंडियल, उन खां पोइ निगरान हुकूमत, सभिनी दावाऊं कयूं, वाइदा कया त कचे में ऑपरेशन थींदो, कातिल रहज़न जेके उते वेठल आहिनि गिरफ़्तार थींदा। पर अॼु ही ॾियारो अचे पहुतो आहे। शेरू महर हुजे, गुलज़ार महर हुजे, क़ुर्बान महर हुजे, नसीर महर हुजे, रोशन महर हुजे, समूरा उहे जेके मुख्य कातिल आहे, उन मां हिकु बि पुलिस गिरफ़्तार न करे सघी। निगरान हुकूमत जी हेॾी वॾी नाहेली, पुलिस जी एतिरी वॾी नाहेली, जो हिकु हेॾो वॾो सहाफ़ी जंहिंजे लाइ समूरो मुल्क मुतालबो कंदो हुजे, उन जा कातिल गिरफ़्तार न थी सघनि। ऐं उहे कातिल, अफ़सोस त इन ॻाल्हि जो बि आहे त उहे कातिल, उहे रहज़न उन कचे मां वेही वीडियो जारी कनि, दावाऊं वेही कनि, असांजे रिपोर्टर्स खे वेही धमकियूं ॾियनि, पर उन ताईं पुलिस न पहुची सघे। उन्हनि ताईं न पोइ कंहिं वक़्तु चयो वञे त उते पाणी आहे, कंहिं चयो पाणी सुके त पहुचंदासीं, पाणी सुकी आहे, फसल थी विया, पर उहे कातिलनि ताईं पुलिस न पहुची सघी। शहीद जा वारिस एहतिजाज कंदा रहिया, दोस्त एहतिजाज कंदो रहियो, इदारा एहतिजाज कंदो रहियो, पर पुलिस कातिल गिरफ़्तार न करे सघी। इन अहम इशूअ ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त पुलिस कातिल छो गिरफ़्तार न करे सघी। हेॾो वॾा इदारा, हेतिरो वॾो पुलिस फोर्स, एतिरा हथियार, जदीद हथियार धाड़ेलनि वटि, उन कातिलनि जेके पनाह गाह उते पहुता, उते छो पुलिस न पहुची सघी? पुलिस जूं दावाऊं छो सच साबित न थी सघियूं? इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। शहीद जान मोहम्मद जो केस किथे पहुतो आहे, असां उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन समूरे मामले ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त असांजे साथीअ जो, हिकु लिखारीअ जो, हिकु सहाफ़ीअ जे क़तल खे, खून खे ॿोड़ियो छो पियो वञे। उन खून जे लाइ सभु जेके आहिनि, जेके दहशतगर्द आहिनि, जेके माफ़ियाज़ आहिनि, जेके धाड़ेल आहिनि, उहे सभु गॾिजी करे शहीद जे खून खे लोढ़े रहिया आहिनि। कातिलनि खे केरु बचाए रहियो आहे, असां इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। केरु उन्हनि जा सहूलियतकार पके में वेठल आहिनि, असां उन्हनि ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिकु असांजे अज़ीम सहाफ़ीअ जे अॼु एतिरा ॾींहं गुज़री विया, समूरो इदारो KTN कावश सोग में आहे, सॼी सिंध सोग में आहे। अॼु असां इन अहम मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। पुलिस जे किरदार ते बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असीं कोशिशि बि कंदासीं पुलिस ऑफिसर सां बि असां ॻाल्हि ॿोल कयूं। पुलिस हिन केस ते ॻाल्हाईंदे, हिन ते ईंदे लवाईंदी आहे, पर असां कोशिशि कंदासीं त असां सभिनीनि पासनि ते असां ॻाल्हि ॿोल करे सघूं। निगरान हुकूमत जे घरू वज़ीर सां बि असां ॻाल्हि ॿोल करे सघूं। अॼोके हिन प्रोग्राम में KTN न्यूज़ सखर जे सीनियर सहाफ़ी साहिल जोगी असांखे जॉइन कयो आहे। अंस गांगरो KTN न्यूज़ जा रिपोर्टर आहिनि, उन बि असांखे जॉइन कयो आहे।
करमुल्ला महर शहीद जान मोहम्मद महर जा वॾा भाउ आहिनि, केस जा फ़रियादी बि आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। तव्हां सभिनी खे वेलकम थो चइजे। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति साहिल तव्हां खां था कयूं। 13 अगस्त उहा राति ऐं अॼु 1 जनवरी 2024 हीउ मामिलो किथे पहुतो, केस में छा थियो, पुलिस छो न क़ातिल गिरफ़्तार करे सघी, उन जा सबब छा, तव्हां हिन समूरे केस खे ॾिसो पिया, तव्हांजो छा चवणु हूंदो? जी असलम शहीद जान मोहम्मद महर के 13 अगस्त भागी रात हुई, जंहिं राति सफ़ा कातिलनि असांखां शहीद जान मोहम्मद महर हमेशह जे लाइ जुदा कयो। 13 अगस्त खां वेंदे हिन महिल ताईं साफ़ी तंज़ीमूं सरापा एहतजाज आहिनि। इवन इंटरनेशनल फेडरेशन ऑफ जर्नलिस्ट्स उहा सरापा एहतजाज आहे, पर अफ़सोस जो अञा ताईं शहीद जान मोहम्मद महर जा जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। इन हवाले सां ॿुधाईंदो हलां त शहीद जान मोहम्मद महर जो जेको क़तल आहे उहो आम क़तल न आहे, उहो मामूली क़तल न आहे, पर हू गैर मामूली क़तल आहे। तव्हां ॾिसो त हिन महिल ताईं शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। हिन जो साफ़ मतिलबु ऐं साफ़ मक़सदु इहो आहे त हिन क़तल जे पुठियां सिर्फ़ु ही जेके कातिल आहिनि, जेके असांखे ज़ाहिरी नाला आहिनि, शेरू महर, जुमो महर, क़ुर्बान महर, गुलण महर, उन समेत 10 कातिल जेके गिरफ़्तार न आहिनि थिया, उन जा नाला अचनि पिया, पर असुल इन जे पुठियां जेके बासर हथ आहिनि, जेके बासर क़ुवतूं आहिनि, हाणे इन मां साफ़ ज़ाहिर आहे कातिल गिरफ़्तार न थियण मां त इन जे पुठियां उहे बासर क़ुवतूं मुलविस आहिनि, जेके नथियूं चाहिनि त शहीद जान मोहम्मद महर जा ही कातिल गिरफ़्तार थिया। जेकॾहिं ही कातिल गिरफ़्तार थियनि था त उन सां इहा शइ थींदी त जेके इन जे पुठियां चहिरा आहिनि, जेके बासर हथ आहिनि, जेके बासर क़ुवतूं आहिनि, उहे ज़ाहिर थी पवंदियूं। इन जे करे पुलिस डे फर्स्ट खां हिन महिल ताईं शहीद जान मोहम्मद महर जे क़तल में संजीदा नज़र नथी अचे। असांखे कातिल गिरफ़्तार नथी करे, पुलिस जी सरासर नाहिली जेका आहे सा उहा साबित थिए पई। ॿुधाईंदो हलां त 2 SSP तब्दील थी विया। पहिरियों SSP सिंगार मलिक, उहो तब्दील थी वियो, उन खां पोइ इरफान समो आयो, इरफान समो बदिली थी वियो, हाणे ज़ुबैर नज़ीर शेख चार्ज संभाले वरिती आहे। 3 SSP तब्दील थिया आहिनि। 3 SSP जी माना इहा असां चई सघूं था त हीअ नाहिली आहे जो कातिल गिरफ़्तार न आहिनि थी सघिया। ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे त जीअं ई शहीद जान मोहम्मद महर ज़ख़्मी थियो, अञा उन वक़्तु संदसि सीने में साह हुयो, त उन वक़्तु जिस्म में रूह हुयो, पर SSP सिंगार मलिक फौरी तौर ते ही बयानु ॾिनो त ही ज़ाती दुश्मनी आहे। SSP सिंगार मलिक खे जॾहिं शहीद जान मोहम्मद महर अञा ज़ख़्मी आहे, अञा जीअरो आहे, त उन वक़्तु ई ख़बर पइजी वञे थी त ही ज़मीनी तकरार आहे, पर उन खां पोइ हू मुसलसिल रहियो, खेसि ख़बर न पई त कातिल किथे लिकियल आहिनि। पुलिस पहिरें ॾींहं खां ई चए पई त कचे में पाणी आहे ऐं पाणी जे करे असां नथा वञी सघूं, कचे मां पाणी सुके। तव्हां ॾिठो हाणे उते कचे में फसल थी आहे, पर अञा ताईं उन कातिलनि ताईं पुलिस न पहुची सघी। असलम वॾी हैरत जी ॻाल्हि इहा आहे त कातिल कचे में वेही करे वीडियो बयान जारी कनि था, सहाफ़ियुनि खे धमकियूं ॾियनि था, मूं समेत ॿियनि सहाफ़ियुनि खे धमकियूं ॾियनि था, उनखां अलावा शहीद जे वारसनि खे धमकियूं ॾियनि था, उन्हनि जा वीडियो बयान जारी थियनि था, पर पुलिस ओसी ताईं नथी पहुची सघे। उन्हनि खे अहिड़ी जदीद मोबाइलनि जी सहूलियत कंहिं ॾिनी आहे, उन्हनि ताईं जदीद हथियार कीअं था पहुचनि। वॾी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि ताईं सामान सौदो ऐं राशन कीअं थो पहुचे, उहे रस्ता घटि घेड़ खुलियल आहिनि, ॿाहिरां वेही करे उन्हनि खे सपोर्ट थिए पई, हू उते कमाइनि नथा त पैसो उन्हनि ताईं कीअं थो पहुचे, हथियार वॾा उन्हनि ताईं कीअं था पहुचनि। त मतिलबु पके ते वेठल सहूलियतकारनि, पके ते वेठल इन्हनि कातिलनि जा सरपरस्तनि, पर पुलिस अफ़सोस जो उन कातिलनि ताईं नथी पहुची सघे, सरपरस्तनि ताईं नथी पहुची सघे, सहूलियतकारनि ताईं नथी पहुची सघे। SSP इरफान समूह दावा कई हुई त असां हमिलो कयो आहे, असां हमले में शेरू महर जे 2 औरतुनि खे ज़ख़्मी कयो आहे। जेकॾहिं ज़ख़्मी थियूं आहिनि औरतूं, असां मञूं था, पर अञा ताईं उन्हनि औरतुनि ताईं जिन कंहिं इलाजु करायो ऐं किथे इलाजु उनजो थिए पियो, पर पुलिस उन्हनि इलाजु कराईंदड़नि ताईं न आहे पहुती। त ही मामूली क़तल न आहे, ही गैर मामूली क़तल आहे। इन में वॾी साज़िश आहे, हिन में बासर क़ुवतूं आहिनि, सियासी बासर क़ुवतूं आहिनि, कुझु कारड़ा तितर आहिनि जेके हिन केस खे ख़राबु करणु चाहिनि था। इहो मां दावा सां था चऊं, असां पहिरें ॾींहं खां इहे चवंदा पिया अचूं त शहीद जान मोहम्मद महर जो जेको क़तल तव्हां ज़ाती तौर ते ॼाणायो था पिया, हीउ ज़ाती क़तल न आहे। असुल ही जेको झेड़ो आहे, अॼु इहो वाज़े कयां
ही जेको शेरू में उमर जो उनजो पंहिंजे ई रिश्तेदार सां जहिड़ो हुयो प्रोफेसर गुलाम रसूल महर सां रिश्ते जो तनाज़ो हुयो। जॾहिं शेरू महर जो पुटु क़तल थिए थो ज़ुबैर महर, त उन क़तल जो मुख्य जवाबदार जेको सो उहो प्रोफेसर गुलाम रसूल जो पुटु आहे। जान मोहम्मद महर जो हिन क़तल सां परे परे ताईं जो को तालुक़ु न आहे। जान मोहम्मद महर क़तल जे हवाले सां धुरनि में ठाह कराइण वारे उन ते हुयो त हीउ ठाह थी धुरनि में, पर इहे कुवतूं आहिनि, इहे बासर कुवतूं आहिनि जेके जान मोहम्मद महर खे ज़ोरी इन केस में इनवॉल्व कयो। ज़ोरी उन्हनि ॾिठो त हाणे धुरियूं ठाह तरफ़ वञनि थियूं पयूं ऐं 13 अगस्त खां अॻु में धुरियूं ठाह जे लाइ राज़ी हुयूं, पर ओचितो उहा राति 14 अगस्त जी राति ऐं मसरूफ़ तरीन इलाइक़ो आहे असांजो लोकस पार्क जो। लोकस पार्क जो मसरूफ़ तरीन सखर शहर जो इलाइक़ो आहे जिते 14 जी राति आम माण्हू बि सफ़र करणु हलवाईंदो आहे त एतिरो हिते रश हूंदी आहे। इन जे करे हिते गाॾियुनि जी रश, माण्हुनि जी रश शहर जी दिलि आहे जिते शहीद जान मोहम्मद महर खे क़तल कयो। एसी ताईं कातलनि जो पहुचणु ऐं आसानीअ सां कातलनि जो फरार थियणु, 2 ॾींहंनि ताईं कातल हिते रहिया आहिनि। हिते पुराणे सखर में उन्हनि मानी खाधी आहे, पुराणे सखर में हू रहिया आहिनि ऐं उन्हनि 2 ॾींहंनि ताईं रेकी कई आहे। उन खां पोइ शहीद जान मोहम्मद महर खे उन राति क़तल कयो वञे थो जॾहिं असांखे जो मसरूफ़ तरीन ॾींहुं आहे ऐं पुलिस उते चौक ते मौजूदु हूंदी आहे, पर इन बावजूदि कातिल आसानी सां क़तल करे फ़रार थी वञनि था, कचे जे रस्ते फ़रार थी वञनि था, पर उहे कातिल गिरफ़्तार नथा थियनि। माना इन में सिर्फ़ु बासर कुवतूं ई न, पर असां इन में सम्झूं था त पुलिस जी नाअहली मौजूदु आहे ऐं पुलिस जी नाअहली शामिलु आहे ऐं कंहिं हद ताईं असां इहो चवण ते पिणु मजबूर आहियूं त अञा ताईं जेकॾहिं कातिल गिरफ़्तार न आहिनि थी सघिया त पुलिस जेका आहे उन बासर कुवतनि जो साथ ॾेई रही आहे, उहा इन क़तल केस में संजीदा न आहे त असां इन शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार कयूं। हाणे एॾो वॾो सहाफ़ी आहे शहीद जान मोहम्मद महर, वॾो नाम आहे शहीद जान मोहम्मद महर, वॾे चैनल जो वॾो सहाफ़ी आहे, पर उन जा कातिल गिरफ़्तार न थियणु हीउ वॾो सुवालु आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे सहाफ़ी तंज़ीमूं सरापा एतिजाज आहिनि, मुख़्तलिफ़ सिविल सोसाइटी पारां एतिजाज कया पिया वञनि, जेके सियासतदान बासरनि सखर जा हुजनि या ॿियनि इलाइक़नि जा हुजनि, उहे चवनि पिया त शहीद जान मोहम्मद महर जा असांजा गहरा तालुक़ आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी ताज़ियत ते अचे थो, हींअर प्रेस कॉन्फ्रेंस कई बिलावल भुट्टे ज़रदारी, असां पारां जॾहिं सवाल कयो वियो त भई शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार छो न आहिनि थिया, त सिर्फ़ु उन ते अफ़सोस जो इज़हार कयो। हुनजे हुकूमत में असांजो शहीद जान मोहम्मद महर क़तल थियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी जो अञा ताईं असरु आहे। पीपल्स पार्टी हमेशह सखर ते 40 सालनि खां राज कंदी पई अचे, पर शहीद जान मोहम्मद महर जा दोस्त उहे सियासतदान सॾाइण ते फ़ख़्रु महसूसु कनि था, पर कातिल गिरफ़्तार करण लाइ न पुलिस संजीदा आहिनि, न उहे सियासतदान संजीदा आहिनि, न ई वरी वॾी ॻाल्हि इहा आहे त निगरान सिंध हुकूमत संजीदा आहे। निगरान सिंध हुकूमत असां सां 10 दफ़ा वाइदा कया, असां सां 10 दफ़ा मुआइदा कया, पर इन असलम जी बिल्कुलु बिल्कुलु साहिल, बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधी रहियो आहियां। इंतिहाई अफ़सोस आहे समूरी तव्हांजी तफ़सीली ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया आहियूं। अन साईं करमला साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि। पाण ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो साहिल जारी रखूं था। करमला साहिबु तव्हां असां सां गॾु मौजूदु आहियो? जी जी करमला साहिबु, शहीद जान मोहम्मद महर न फ़क़ति तव्हांजो भाउ, पर असां समूरनि जो सगन भाइरनि वांगुरु असांजो प्यारो। 141 ॾींहं अॼु गुज़री चुका आहिनि, कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। पुलिस जी कारकर्दगी कीअं था ॾिसो? इन समूरो जेको केस हलियो उन में तव्हां केतिरा मुतमिन आहियो, उन हवाले सां ॿुधाइजो। असां त साईं पहिरियां खां वठी जेको पुलिस जी कारकर्दगी हुई उन में असां मुतमिन न हुयासीं। जॾहिं खां इरफान समूह हिते सखर में तैनात थियो उन खां पोइ हिते उन कुझु बि माना थोरो अॻु भराई कई त उनखे हटायो वियो ऐं उन खां पोइ हुनजी जंहिं महिल बदिली रुकिजी वई उन खां पोइ हिते हुन वरी कमु शुरू कयो, माना कातिलनि ताईं पहुतो हो त हुनखे वरी ॿीहर पोइ वरी हटायो वियो। ऐं असां त गवर्नमेंट जेका हुई पहिरियां ऐं उहो असां खां वाइदा कया हुननि त माना असांखे 2 हफ़्ता मोहलत ॾियो या 3 हफ़्ता मोहलत ॾियो। उन बावजूद बि असां 2-3 चकर हुननि खे मोहलत ॾिनीसीं
ऐं सेनेट जे माना इजलास में बि इहो फ़ैसिलो थियो त 7 ॾींहंनि जी मोहलत ॾियो, असां 7 ॾींहंनि में जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार कंदासीं। ऐं उन बावजूद बि हिन महिल ताईं कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि ऐं उहे सरेआम घुमी रहिया आहिनि। असांखे त ख़दशो आहे त हिन में कंहिंजा हथ मुलविस आहिनि ऐं केरु आहे जेको हुननि खे बचाईंदो थो अचे। बिल्कुलु सरेआम हू घुमी रहिया आहिनि, हू धमकियूं ॾेई रहिया आहिनि। तव्हांजे सिक्योरिटीअ जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कई वई, उहा सिक्योरिटीअ जो छा थियो तव्हांजी तहफ़ुज़ लाइ? उहो असांखे 4 पुलिस वारा जेके ॾिना, पहिरियों पुलिस 2 मथे ॾिना, बंदि पिकट ते 2 ॾिना हिते हाउस ते। ऐं हिन खां पोइ 2 जेके मूंखे सखर मां मिलियल हुया पंहिंजा छोकिरा, उहे बि पंहिंजो हूंदा आहिनि पाण सां। ऐं फ्लड कमेटीअ में जेको असां दरख़्वास्त ॾिनी हुअसीं उन जो बि माना हिन महिल ताईं का ॻाल्हि न थी। अच्छा, कातिल सरेआम घुमनि था, पुलिस चवंदी रही त असां कचे में वेंदा आहियूं, ऑपरेशन कंदा आहियूं, त पुलिस जूं भला दावाउनि खे केतिरो तव्हां संजीदा ॾिसो पिया थी, केतिरो सीरियस आहिनि इन केस सां? इरफान समो जेको कमु करे पियो बहितर पियो करे ऐं उन्हनि जे माना ठिकाणनि ते पहुतो, उन्हनि जा 2 दफ़ा ठिकाणा बि उन्हनि जा साड़िया आहिनि। ऐं उन खां पोइ हो जेॾी महिल वञनि पिया त हो हुते हिकिड़ो ॿेलो आहे, उन ॿेले में हो भॼी पिया वञनि। पोइ मजबूर थी उते चुप करे वरी पंहिंजो पिकटियूं हणी करे वेही रहिया त मन वारो ॾियनि ऐं असां पंहिंजी कार्रवाई पूरी कयूं। पर उन हूंदे बि जेॾी महिल हिननि थोरो हुननि जे वेझा विया त हिननि जी बदिली कराए छॾी। पोइ हाणे केरु बि मुलविस आहे हिन बदिली कराइण में, या हुकूमत नथी चाहे पई त असां इहे कातिल पकिड़े करे हिननि खे सज़ा ॾियारायूं। ख़बर नथी पए त असां कहिड़े हिसाब सां असांजो केस हलंदो। असांजे केस खे लोन था चाहिनि पिया या असांखे माना धमकियूं बि मिलनि थियूं। उन बावजूद बि असां बार बार असां हुकूमत खे इहो ई अर्ज़ु कंदा आया आहियूं त महिरबानी करे कातिल गिरफ़्तार कयो ऐं उन्हनि खे सज़ा ॾियारायो। अच्छा करमला साहब, तव्हांजी IG सिंध सां मुलाक़ात थी, घरू जेके निगरान वज़ीर आहिनि, निगरान हुकूमत सां ॻाल्हि ॿोली, उन्हनि केतिरी ख़ातिरी कराई? उन्हनि त बार बार असांखे ख़ातिरी इहा ई कराई त पोइ असांखे तव्हां 2 हफ़्तनि जी मोहलत ॾियो। असां तव्हांजा 2 हफ़्ता गुज़री विया, उहे 2 हफ़्तनि खां वरी ॿीहर बि मोहलत उन्हनि वरिती, उहे बि गुज़री विया। वरी सेनेट जो जेको इजलास थियो उन में बि उन्हनि मोहलत वरिती, उहो बि गुज़री विया। अञा हिन महिल ताईं जेके आहिनि से कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि ऐं SP साहिबु जेको कमु करे पियो इरफान समो, उनखे बि हटाए वियो। ख़बर न आहे त पोइ हाणे करमला साहब कातिल सरेआम घुमनि था, पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार नथी करे, त छा इहा ख़दशा, इहे ख़तरा मौजूदु आहिनि त उहे कातिल ॿीहर सही जान मोहम्मद जे वारसनि तव्हां ते हमिलो करे सघनि था? जी उन लाइ के धमकियूं? उहो त साईं ज़ाहिर आहे न, उहो त धमकियूं ॾींदा रहिया आहिनि, मीडिया ते सोशल मीडिया ते बि धमकियूं ॾींदा रहिया आहिनि। उन्हनि जा वीडियो पिया आहिनि असां वटि, हर ॻाल्हि आहे, साथियूं आहिनि असां वटि उन्हनि जूं। जी ठीकु आहे करमला साहब, असां हिन वक़्तु हारिस नवाज़ साहिब सां, घरू निगरान वज़ीर सां बि हाणे असांजे प्रोड्यूसर राब्तो कयो, पर निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ साहिब चवे थो त हिन केस ते हू नथो ॻाल्हाए सघे, हिन वक़्तु सीरियस के मीटिंग में आहे। हिन खां वधीक कहिड़ो केस हूंदो सिंध जे अंदरि, हेॾो वॾो केस हुजे जंहिंजे लाइ समूरो पाकिस्तान मां समूरी सहाफ़ती तंज़ीमूं मुतालबो कंदियूं हुजनि, घरू वज़ीर साहिब वटि टाइम न हुजे, 2 मिंट न हुजनि जो हू असांखे अॼु 2023 जी कारकर्दगी ऐं पहिरें ॾींहं ते अची असांखे ॿुधाए सघे त हाणे उन्हनि जी हिकमत अमली छा हूंदी। निगरान हुकूमत जी नाज़रीन इहा सूरत हाल आहे जो हिन केस ते ॻाल्हाइण लाइ बि निगरान हुकूमत तयारु कोन्हे का, लिकण वारो पासो वठी रही आहे तमामु वॾे हिन अहम केस ते। त आम माण्हू जेके आम माण्हूअ खे क़तल कयो थो वञे, अगवा कयो थो वञे, उनजी वारसीअ लाइ, उनजी मालिकीअ लाइ ये हुकूमत कहिड़ो किरदारु अदा कंदी, पुलिस कहिड़ो किरदारु अदा कंदी? अंस 141 ॾींहं गुज़री चुका आहिनि पहिरें ॾींहं खां वठी। तव्हां इन केस खे ॾिसी रहिया आहियो, कोर्ट जी रिपोर्टिंग बि करे रहिया आहियो, शहीद जान मोहम्मद महर जा तव्हां वेझा साथी भव। उन ॾींहं खां अॼु ॾींहं ताईं 141 ॾींहं में असांखे ॿुधाईंदव प्रोसीडिंग जे हवाले सां त केस किथे पहुतो आहे कानूनी तरीक़े सां? अस्सलाम वालेकुम, मेहरबानी। मां फौरन आग जे ऑपरेशन के हवाले सां मुख्तसर ॻाल्हि ॿोल कंदुसि। जी शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर ख़ासि तौर ते सखर लाकाणी दादीगन में
कबीलाई दहशतगर्दी अगवा बराए तावान ऐं क़त्लो क़ारार ख़िलाफ़ जेको हिकिड़ो मौसर ऐं बुलंद आवाज़ हुयो उनखे दॿाइण जे लाइ उनखे रस्ते तां हटायो वियो। उहो ई सबबु आहे जो साल 2023 में सिर्फ़ु सखर ज़िले में शहीद जान मोहम्मद समेत 60 खां वधीक माण्हुनि खे बेगुनाह क़तल कयो वियो आहे। गॾोगॾु सखर ऐं लाड़कानी डिवीज़न में ॿिनि डिवीज़नुनि में हिकु साल जे दौरान 670 खां वधीक जेके आहिनि सो माण्हू क़तल थिया विया आहिनि ऐं 100 खां वधीक जेके आहिनि उहे जेके आहिनि सो अगवा थिया आहिनि। हिन वक़्तु सखर जी दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जो क़तल केस हली रहियो आहे। एटीसी कोर्ट जो जज अब्दुर्रहमान कादी केस जी ॿुधणी करे पियो। हिन वक़्त ताईं जेका पुलिस तरफ़ां हतमी चालान जमो कराए रिपोर्ट ॾिनी वई आहे त उन मूजिबि त जेके मुख्य कातिल आहिनि उहे हिन वक़्त ताईं पुलिस गिरफ़्तार न आहे करे सघी। शुरूआती हाज़िरनि में अदालत तरफ़ां जेको आहे सो पुलिस मथां कावड़ जो इज़हार कयो वियो। बार बार मुख्य कातिल रूपोश कातिलनि खे गिरफ़्तार करण अदालत में जेको आहे सो पेश करण जूं हिदायतूं ॾिनियूं वयूं, लेकिन पुलिस तरफ़ां हतमी चालान मूजिबि हिन वक़्त ताईं घरू वज़ीर जेके बार बार ऐलान कया विया जांच कमेटी ॿीहर जोड़ण जे लाइ GIT जोड़ण जे लाइ अदालत में पुलिस तरफ़ां इहा रिपोर्ट पेश कई वई त घरू वज़ारत तरफ़ां हिन वक़्त ताईं कंहिं बि क़िस्म जी का बि GIT न जोड़ी वई आहे। सिर्फ़ु सहाफ़ियुनि खे दिलासा ऐं ख़ातिरियूं जेके आहिनि सो करायूं वयूं हुयूं ऐं गॾोगॾु जेको आहे सो अॻु जेका आई DIG तनवीर आलम ओडो जी सरबराहीअ में जेका जांच कमेटी जोड़ी वई उन बि जेको आहे सो को बि बूटो न मारियो। मुदत पूरी थियण बावजूदि रिपोर्ट पधरी न थी, जंहिं बदि DIG सकर अब्दुल अमीन खोसो जी निगरानीअ में जांच कमेटी जोड़ी वई, जंहिं बि हिन वक़्त ताईं कंहिं बि क़िस्म जी जेके आहिनि सो कलम बयान कलम बंदि न कया आहिनि। न वरी जेका आहे सो उन्हनि जेका आहे सो अॻु भराई ऐं जेका आहे सो हिन में रिपोर्ट पधरी कई वई। हिन वक़्तु क़तल केस में ॿ जेके सहूलियतकार जवाबदार जेके पहिरें ॾींहुं पकड़िया विया जवाबदार बख्शल उर्फ़ बख्शू महर ऐं बाबर महर उनजी जेका आहे सो अदालत तरफ़ां ज़मानत मंज़ूर कई वई। उहा जेका आहे सो फरियादी करमला महर पारां उनजी ज़मानत रद्द कराइण लाइ सिंध हाई कोर्ट सखर बेंच में जेका आहे सो अपील वारी दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे। जीअं उन्हनि जी ज़मानत रद्द थिए। सखर जी दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में 4 जनवरी ते ॿीहर जेका आहे सो शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जी क़तल केस जी जेका आहे सो ॿुधणी रखियल आहे। हिन वक़्तु क़तल केस में जेके आहिनि सो 5-6 जेके सहूलियतकार जवाबदार आहे पुलिस सिर्फ़ु उन्हनि खे पकिड़े सघी आहे, लेकिन जेके मुख्य कातिल आहिनि जेके विच शहर में अची क़तल करे विया शेरू महर आहे, गुलज़ार महर, जुमन महर, नसीर महर, गुलन महर ऐं जेके ॿिया जवाबदार आहिनि रोशन महर ऐं ॿिया उहे 10 जवाबदार हिन वक़्तु बि बाआसानी सखर शहर मां फ़रार थी विया, कचे में मौजूदु आहिनि। निगरान हुकूमत ओड़े अॻूणी हुकूमत तरफ़ां हिन वक़्त ताईं कातिलनि खे तहफ़ुज़ त ॾिनो आहे पर उनजे गिरफ़्तारीअ लाइ अमली तौर ते कंहिं बि क़िस्म जा के बि जेके आहिनि सो क़दम न आहिनि खयां विया। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जो क़तल जेको आहे सो नंढो क़तल न हुयो, वॾो क़तल आहे। गॾोगॾु कातिल गिरफ़्तार न करे सिंध जे सहाफ़ी बिरादरीअ खे हिकिड़ो मैसेज ॾिनो थो वञे, हिकिड़ो थ्रेट ॾिनो थो वञे ऐं कातिल गिरफ़्तार न करे ॼण हिकिड़ो पैगाम ॾिनो थो वञे त को बि आईंदा जेको आहे ॼण हिन ढाड़ियल राज ख़िलाफ़, सरदारी राज ख़िलाफ़, अगवा बराए तावान क़त्लोगार जे ख़िलाफ़ को बि सहाफ़ी जीअं आवाज़ बुलंद न करे। अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेद करे सघे थी। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जा वारिस थोरी सहाफ़ी बिरादरी केस जी पैरवी करे रहिया आहिनि, पर जेसि ताईं मुख्य जेके कातिल आहिनि क़तल केस जा जेके मुख्य जवाबदार आहिनि जेसि ताईं उहे कातिल गिरफ़्तार न थींदा तेसि ताईं शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे खून सां इंसाफ़ थियणु जेको आहे सो मुमकिन न आहे, न उनजे रूह खे जेको आहे सो सुकून मिली सघे थो। लेकिन निगरान हुकूमत तव्हांजे साम्हूं आहे। फौजी ऑपरेशन, रेंजर्स जे ऑपरेशन जूं ॻाल्हियूं कयूं वयूं, कचे में मुख़्तलिफ़ ऑपरेशन जूं ॻाल्हियूं कयूं वयूं, फोटो सेशन कया विया, लेकिन हिन वक़्त ताईं कातिलनि खे गिरफ़्तार करण जे लाइ के बि जेके आहिनि सो उमेदूं न आहिनि। नओं साल 2024 हली रहियो आहे, उनजे बावजूदि कचे मां पुलिस ऑपरेशन ख़तमु थी चुको आहे, पुलिस पिकटूं ख़तमु कयूं वयूं आहिनि, पुलिस ऑपरेशन बंदि थी चुको आहे, उते मुक़ररु अहलकार वापसि हलिया विया आहिनि। कातिल हिन वक़्तु जेके आहिनि सो कचे सां गॾु इतला मिलिया आहिनि त पके में बि घुमी रहिया आहिनि, लेकिन हिन वक़्तु ईअं लॻी रहियो आहे ॼण शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जो खून जेको आहे उहो ज़ाया थींदे ॾिसी रहिया आहियूं। इंतिज़ामिया, हुकूमत ऐं रियासत जेका आहे ॼण कातिलनि, माफ़िया, जवाबदारनि जे आॾो, दहशतगर्दनि जे आॾो ॼण बेवस बणियल आहे। ईंदड़ 4 जनवरी ते वधीक केस जी ॿुधणी दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में रखियल आहे। जी बिल्कुलु अंस, इंतिहा अहम ॻाल्हि ॿोल तव्हां कई त कातिलनि आॾो जेके बाअसर दहशतगर्द आहिनि उन्हनि आॾो सभु बेवस नज़र अची रहिया आहिनि, पर उन्हनि ताईं असां ज़रूरु उहो वाज़े पैगाम पहुचाईंदासीं, पैगाम ॾींदासीं बि उन कातिलनि खे त उन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाइण ताईं हीअ असांजी क़ानूनी जंग, ही कलम जी जंग असांजी जारी रहंदी जेसि ताईं उहे शहीद जान मोहम्मद महर जा कातिल फाहीअ ते नथा लटकनि। साहिल,
कमिटीज़ मुख़्तलिफ़ जोड़ियूं वयूं जंहिंजी अंस बि ॻाल्हि कई। उन कमिटीज़ कहिड़ियूं सिफ़ारिशूं कयूं, उन्हनि जा नतीजा कहिड़ा निकिता, कहिड़ियूं कहिड़ियूं कमिटीज़ मुक़ररु कयूं वियूं सिंध हुकूमत तरफ़ां, पुलिस तरफ़ां? जी बिल्कुल जॾहिं निगरान वॾे जो जंहिंमें होम सेक्रेटरी हुयो ऐं उनखां अलावा निगरान सूबाई वज़ीर हुयो ऐं उनखां अलावा कानून जो सूबाई वज़ीर हुयो। साहिल तव्हांखे मां ॿुधी न पियो सघां, तव्हां मूंखे ॿुधी सघो पिया? जी तव्हांजो आवाज़ अचे जी पियो। ठीकु आहे साहिल। जी साहिल तव्हांजो आवाज़ अचे पियो? जी जी साहिल जी आवाज़ अचे पियो मुंहिंजो? जी बिल्कुलु साहिल तव्हांजो आवाज़ अचे थो, तव्हां कंटिन्यू रखो। जी असलम असल में मां ॿुधाईंदो आहियां त इजलास में मां पाण हुयुसि जॾहिं निगरान वॾे वज़ीर वटि असांजो इजलास थियो हुयो, जंहिंमें सहाफ़ी बिरादरी हुई, पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो प्रेसिडेंट GM जमाली साहब हुयो ऐं KTN न्यूज़ जो चीफ रिपोर्टर ऐं उन सां गॾोगॾु जॉइंट एक्शन कमेटी जो सरबराह वहीद राजपर हुयो ऐं ॿिया सहाफ़ी हुया। उन्हनि जी असांजी जॾहिं उन सां मुलाक़ात थी हुई निगरान वॾे वज़ीर सां, त उन वक़्तु IG सिंध बि हुयो, DIG सखर बि हुयो, उन वक़्त जो SSP इरफान समो बि हुयो। त उन्हनि वाइदो कयो हुयो त असां महीने जे अंदरि ही कातिल जेके आहिनि से असां गिरफ़्तार कंदासीं ऐं अहिड़ो टास्क जेको आहे सो उहो SSP इरफान समो खे ॾिनो वियो। पर अफ़सोस जो इरफान समो बदिली थी वियो, पर उहो टास्क जेको आहे सो मुकमिल न करे सघियो। सो इन हवाले सां आउं ॿुधाईंदो हलां त जेके वाइदा कया निगरान हुकूमत ऐं उनखां अॻु में जेको हाणे तव्हां ॿुधायो त हारिस नवाज़ सूबाई वज़ीर हू लाइन ते न पियो अचणु चाहे, छो जो हारिस नवाज़ असां सां कराची वारे धरणे में अची करे हुन वाइदो कयो ऐं हुन असां खां मोहलत वरिती हुई उन वक़्तु 15 ॾींहंनि जी। उहे 15 ॾींहं बि गुज़री विया, उनखां पोइ महीने जी मोहलत वरिती वई, उहो महीनो गुज़री वियो ऐं महीने खां पोइ वरी हिकु हफ़्ते जी मोहलत वरिती वई। हिकु हफ़्ते जी मोहलत वरिती वई, पर उहो हफ़्तो बि गुज़री वियो, कातिल गिरफ़्तार न थी सघिया। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे SSP इरफान समूह त बदिली थी वियो, उनखे त बदिली कयो वियो, पर अफ़सोस जो उहे जेके कातिल आहिनि उन्हनि खे कातिलनि खे गिरफ़्तार न कयो वियो आहे अॼु ॾींहं ताईं। ऐं इन सां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु त वारसनि में बेचैनी आहे, ॿियो सहाफ़ियुनि में ताव पखिड़ियल आहे त एॾे वॾे सहाफ़ी जो क़तल ईअं रायगा न वञे, ईअं ज़ाया वञे। एॾे वॾे सहाफ़ी जे क़तल जे लाइ जिते साईं के इस्लामाबाद जहिड़े ऐवाननि में, कराची जहिड़े शहरनि में, हैदराबाद जहिड़े वॾनि शहरनि में, लाहौर जहिड़े शहरनि में एहतजाज कया विया हुजनि, पर उन जा कातिल गिरफ़्तार नथा थियनि। त आम जेको सहाफ़ी आहे, जेको नंढनि ॻोठनि जो जेको सहाफ़ी आहे, जेको नंढनि शहरनि जो सहाफ़ी आहे, त पोइ हू ख़ौफ़ज़दा आहिनि। उन्हनि जे अंदरि में हिकिड़ो ख़ौफ़ आहे त असां बि ईअं मारिया वेंदासीं, पर असांजो बि को तदारक करण वारो न हूंदो। हाणे शहीद जान मोहम्मद महर जो वॾो क़तल आहे, वॾे क़तल पुठियां जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार न आहिनि थी सघिया, त इहो ख़ौफ़ आम सहाफ़ियुनि में बि आहे। इवन उहे जेके कातिल आहिनि ऐं कातिलनि जी पुठभराई कंदड़ उहे पंहिंजे कचेरियुनि में वेही चवनि था त असां शहीद जान मोहम्मद महर जहिड़े वॾे सहाफ़ी खे क़तल करे छॾियो, ही नंढा सहाफ़ी कीड़ा मकोड़ा आहिनि, असांजो कुझु न थी सघियो, त असां हिननि खे मारण में देरि न कंदासीं। ऐं वॾी ॻाल्हि आउं ॿुधाईंदो हलां त जॾहिं वहीद राजपर चीफ रिपोर्टर उनजी मुलाक़ात थी IG सिंध सां, त IG सिंध वाज़े तौर ते इन पंहिंजे प्रोग्राम में बि चयो हुयो वहीद राजपर त IG सिंध सहाफ़ियुनि जे वफ़द खे चयो त जान मोहम्मद महर जा कातिल जेके आहिनि से उहे गिरफ़्तार थी न सघंदा। त इन जे चवण जो मक़सदु इहो त निगरान सिंध हुकूमत हुजे चाहे सिंध पुलिस हुजे, उहो वाज़े चवनि था त हू साईं खे चऊं कातिल गिरफ़्तार न कंदा। छा आहे उनजे पुठियां कहिड़ा रीज़न आहिनि, उहे त उहे हुक्मरान ई ॿुधाए सघनि था, उहा त पुलिस ई ॿुधाए सघे थी। ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे त जेका रेंजर्स ऐं पुलिस जो गॾियल ऑपरेशन हुयो, गॾियल ऑपरेशन जे हवाले सां जेका आहे सा कचे में ऑपरेशन अञा ताईं हलंदड़ आहे ऐं पुलिस पिकेटियूं रेंजर्स जूं बि क़ाइमु कयूं वयूं आहिनि ऐं उनखां अलावा पुलिस जूं पिकेटियूं बि आहिनि, रेंजर्स जूं पिकेटियूं बि आहिनि, पर उहे घटि घेड़ जेके चवनि था त असां बंदि कया आहिनि, पर इन बावजूदि उन्हनि कातिलनि ताईं सामान जी रसद थिए थी, हथियारनि जी रसद थिए थी, उनखे जेको आहे सो जदीद हथियार पहुचनि पिया। त हीअ ॾाढो हिकिड़ो फ़िक्र जोगी ॻाल्हि आहे त आख़िरकार पुलिस इदारा
चाहिनि छा था, छो नथा शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार कनि। ॿी वॾी ॻाल्हि आऊं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॉइंट इन्वेस्टिगेशन टीम JIT जोड़ण जो ऐलान कयो वियो। उहा JIT अञा ताईं न जुड़ी सघी आहे, अञा ताईं उहा अणपूरी आहे। उनजे सरबराह ते पहिरियों जॾहिं वारसनि एतिराज़ु कयो, उनजो सरबराह JIT जो पाण आयो वियो हुयो तॾो के SSPA सिंगारमल खे। पर जॾहिं उन वारसनि एतिराज़ु कयो त उनखां पोइ JIT जो सरबराह मुक़ररु न थियो, JIT मुकमिल न थी, अञा ताईं अणपूरी आहे। ऐं उनखां पोइ वरी IG सिंध इन्वेस्टिगेशन टीम ठाही। इन्वेस्टिगेशन टीम उहा आई, हिकिड़ो दफ़ो सिर्फ़ु हिते आई, हिकिड़े दफ़े में अची करे हिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बयानु कलम बंदि करे वई। अञा ताईं उनजी रिपोर्ट जेका आहे सा महीने में अचणी हुई, उन महीने खे एतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि, त उहा रिपोर्ट अञा ताईं जेका आहे सा टीम जी न अची सघी आहे। त इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में पुलिस इदारा तोड़े उन सां गॾोगॾु निगरान सिंध हुकूमत केतिरी संजीदा आहे। जेकॾहिं असां ॾिसूं था त शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार नथा थियनि ऐं वरी इलेक्शन जो माहौल पियो अचे ऐं वरी इलेक्शन जो बहानो बणायो वेंदो, वरी इलेक्शन खां पोइ वरी नयूं हुकूमतूं जुड़ंदियूं, त इन जो मक़सदु ऐं जेको असां गैर संजीदगी जो मतिलबु जेको असां कढूं था उहो इहो ई आहे त पुलिस हुजे चाहे निगरान हुकूमत हुजे, उहे शहीद जान मोहम्मद महर जा जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार करण में संजीदा न आहिनि। ऐं ॿी वॾी ॻाल्हि आऊं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शहीद जान मोहम्मद महर जो पहिरें ॾींहं खां असीं चऊं पिया त हीउ क़त्ल मामूली न आहे, हिन जे पुठियां 72 हथ ज़रूरु आहिनि, 72 कुवतूं ज़रूरु आहिनि जेके नथियूं चाहिनि, जेके असर अंदाज़ आहिनि हिन हुकूमत ते बि पुलिस ते बि, त उहे नथा चाहिनि त हीउ कातिल गिरफ़्तार कनि। तव्हां ठीकु था चओ त एतिरा संजीदा आहिनि जो घरू वज़ीर फ़ोन अटेंड करे थो, जॾहिं ॿुधे थो त शहीद जान मोहम्मद महर जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करणी आहे त हू चए थो मीटिंग में आहे। एतिरी अगरि अहम मीटिंग आहे त पोइ मीटिंग में कॉल अटेंड छो थी कई वञे? अगरि कॉल अटेंड कई थी वञे त शहीद जान मोहम्मद महर जो ॿुधी मीटिंग जो चयो थो वञे त हू हुन में बिज़ी आहिनि। DIG सखर अब्दुल हमीद खोसो साहब बि बिज़ी आहे, उहो बि मीटिंग में आहे, उहो बि हिन केस ते नथो ॻाल्हाइणु चाहे। केतिरो संजीदा वरितो थो वञे, ऑपरेशन कीअं कयो वेंदो, कातिल हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न कया विया आहिनि। शहीद जान मोहम्मद महर जो ॾोह त फ़क़ति इहो ई हो त हुन सच ॻाल्हायो हो, हुन आवाम जे लाइ ॻाल्हायो, क़बीलाई तकरारनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो, मज़लूम माण्हुनि जो आवाज़ हो। आख़िर में करमला साहब तव्हां खां मुख़्तसरन मालूम कंदुमि, तव्हांजो सिंध हुकूमत, घरू वज़ीर, सिंध पुलिस इन समूरनि खां मुतालबो छा हूंदो तव्हांजो? असांजो मुतालबो इहो ई आहे त कातिल जेके आहिनि, असुल कातिल जेके आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे ऐं उन्हनि खे फांसीअ जे फंदे ताईं पहुचायो वञे। ठीकु आहे करमला साहब, कातिलनि खे फाहीअ जे फंदे ताईं पहुचायो वञे। करमला महर साहब तव्हांजी महिरबानी, साहिल जोगी, अंस घांगरो तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, असां कोशिशि कई त हिन मामले ते DIG सखर पुलिस सां ॻाल्हाइजे, खोसो साहब मीटिंग में हो, घरू वज़ीर साहब मीटिंग में हो, इंतहाई अहम केस हुजे। हिन वक़्त ताईं शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। समूरी सिंध मां समूरे मुल्क विया कलम धणी, आम माण्हू, सुञाण धुरियूं, अदीब, दानिश्वर सभु मुतालबो करे रहिया आहिनि त कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। 2023 में कातिल गिरफ़्तार न थिया त 2024 में ज़रूरु इहा उमेद कजे थी, इहो मुतालबो कजे थो त कातिल जेके सरेआम वेठा आहिनि, सरेआम घुमी रहिया आहिनि, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। नए SSP चार्ज वरिती आहे ज़ुबैर नज़ीर शेख साहब, उन खां पोइ मुतालबो समूरा कलम धणी करे रहिया आहिनि त फौरी तौर ते हू प्लानिंग ठाहे त जीअं 2024 जे जनवरीअ में ई उहे कातिल गिरफ़्तार थियनि, केफ़िरे किरदार ताईं पहुचनि। वरी नाज़रीन, नवनि इशूज़ सां गॾु ॿिए गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।